अफ़सोसनाक ख़बर अवांखे ॾींदासीं। नगर पार्कर खां नगर पार्कर जे खोसा पाड़े में नारी बांकी ज़ाल कादिर बख़्श खोसो मुबैना तौर आपघात कयो आहे। वारसनि जो चवणु हुयो त नारी ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां कावड़जी पंहिंजी ज़िंदगीअ जो अंत आंदो आहे। फोती औरत जो मढ़ ज़रूरी कार्रवाईअ बाद वारसनि हवाले कयो वियो आहे, जॾहिं त संदसि मढ़ घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर अवांखे ॾेई रहिया आहियूं। नगर पार्कर खां नगर पार्कर जे खोसा पाड़े में नारी बांकी ज़ाल कादिर बख़्श खोसो मुबैना तौर आपघात कयो आहे। वारसनि जो चवणु हुयो त नारी ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां कावड़जी पंहिंजी ज़िंदगीअ जो अंत आंदो आहे। फोती औरत जो मढ़ ज़रूरी कार्रवाईअ बाद वारसनि हवाले कयो वियो आहे, जंहिं बाद संदसि घर में कोहराम मची वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवांखे ॾेई रहिया आहियूं। नगर पार्कर खां नगर पार्कर जे खोसा पाड़े में नारी बांकी ज़ाल कादिर बख़्श खोसो मुबैना तौर आपघात करे छॾियो आहे।